नाजरीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के भिटशा का खबर ॾिना भिटशा में सिंध हुकूमत के ऐलान ते चौथे ॾींहुं बि लॉकडाउन कयो वियो। इन हवाले सां असां गॾु वीडियो लिंक ते मौजूद है मोहम्मद जुमन चौहान। जी मोहम्मद जुमन चौहान, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन के आगाह कजो। बिल्कुल मां हिन वक्त जो है तो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियां कि सिंध हुकूमत जेका नोटिफिकेशन जारी कया हुआ जेका वबा किरल है दुनिया के मथा कोरोना वायरस जी जो है अज सिंध के अंदर जो है तो चौथो डी लॉकडाउन जो थी चुको है मुकम्मल। असां हिन वक्त जो है भिटशा सिटी में मौजूद आहियूं जिथे मुकम्मल हींअर जो ॾिसण में अचे तो लॉकडाउन थी चुको है मुकम्मल। जो कि दुकानूं हुयूं हींअर शारायूं हुयूं उनके भी मुकम्मल बंद किया विया। पुलिस रेंजर्स आर्मी जा नौजवान जो मुख्तलिफ़ जगह ते तैनात भी किया विया मुख्तलिफ़ जगह ते जो गश्त भी जो है उन्हनि जा जारी आहिनि मुकम्मल। जो है भिटशा सिटी भी हिन वक्त जो है लॉकडाउन में अची चुको है मुकम्मल। जो दुकान खुलण की इजाज़त ॾिनी हुई करियाना स्टोर हुजे मेडिकल स्टोर हुजनि या सब्जियुनि जा जेके कुछ दुकान आहिनि उहे खुलियल ॾिसण में अचनि था। जो सिंध हुकूमत जो ॿिया आपा वता हुआ जो ग़रीब ऐं मिसकिन ऐं बेवा माण्हुनि ते राशन पुॼाइण जा हिते जे MP MNA चेयरमैन ऐं जो है तो चेयरमैन के तरफां कंहिं बि ग़रीब के अञा ताईं को भी जो है राशन न ॾिनो वियो आहे। ग़रीब जो हींअर जो मुस्तक माण्हू आहिनि उहे जो फाका कशी कटण ते मजबूर थी चुका आहिनि मुकम्मल। शहर की लोकेशन मुकम्मल हींअर जेका ज़ाहिर थिए थी तो हींअर मुकम्मल भिटशा सिटी लॉकडाउन में अची चुको है। जी वॾी महिरबानी तफ़सीलात का आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।